असां वांखे सिंध जे पखियुनि ते पहिरियों सिंधी यूट्यूब चैनल ते भली ॻाल्हि कयूं था। इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो जीअं नई ईंदड़ वीडियो अव्हांखे जल्द मिली वञे। अॼु असीं अव्हां सां ॿोड़ी झिरकीअ जो ज़िक्र कंदासीं। हीअ झिरकी त असुल ईरान जे जबलु इलाइक़नि जी आहे, जितां ही सरहदी मौसम में सिंध जे मैदानी ऐं ज़रई इलाइक़नि ॾांहुं ईंदियूं हुयूं। सिंध में बीठल ख़रीफ़ जी तैयार थियल फसल ते लही पवंदियूं हुयूं। बुख सबबु हारनि जे हकलुनि खे बि न ॿुधंदियूं हुयूं, जंहिंजे करे उन ते ॿोड़ी झिरकीअ जो नालो मशहूरु थियो। ॿोड़ी झिरकीअ जो नर पीले या फिके रंग जो थिए थो। हीअ झिरकी कद काठ में त आम झिरकीअ जेतिरी थींदी आहे, पर उन जी रहणी करणी ऐं ॿोली मुख़्तलिफ़ थिए थी। झुंड करे रहणु पसंदि न कंदियूं आहिनि। हीअ आखिरा न ठाहींदियूं आहिनि, पर तोतनि वांगुरु वणनि जे सोराखनि में ॿचा कंदियूं आहिनि। हिननि जे ॿचनि करण जी मुंद अप्रैल खां जुलाई ताईं थींदी आहे। 12 खां 14 ॾींहं अंदरि आननि मां ॿचा पैदा थी पवंदा आहिनि। ॿचनि जी खुराक जो बंदोबस्तु नर ऐं मादी ॿई कंदा आहिनि। ही झिरकियूं तुर्कीअ खां वठी बंगाल ताईं थियनि थियूं ऐं श्रीलंका क़िस्मनि सां मिलियूं आहिनि। हिननि जी खुराक जीत, गुलनि जी रस, अनाज जा दाणा थियनि था। महिरबानी।